अस्सलामुअलैकुम नाज़रीन आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। पीपी अॻुवाणनि आगा जावेद दुरानी ऐं पीपी यूनियन काउंसिल जिंदोदरो जे सदर अनवर पंवर पारां मदईजी हाउस पहुची पीपी अॻुवाण एडवोकेट सैयद दुरमोमन शाह सां मुलाक़ात कई ऐं शहीद राणीअ जे वरसी बाबति ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त पीपी अॻुवाण ऐं माहिर कानून एडवोकेट सैयद दुरमोमन शाह पंहिंजे साथियुनि कमांडो पंवर इमामदीन बिरोही डॉक्टर रियाज़ मेमण ऐं ॿियनि सां गॾिजी प्रेस क्लब मदईजी जो दौरो कयो, जिते यूनिटी ऑफ जर्नलिस्ट तालका गढ़ी यासीन जे नए मुंतखब सदर सूर्य मीराणी जयराम दास ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां मुलाक़ात कई ऐं खाइनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद पेश कई ऐं नए ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। सूर्य मीराणी सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो त मां तालके गढ़ी यासीन जे समूरनि सहाफ़ियुनि खे गॾु खणी हलंदुसि ऐं उन्हनि जे मसइलनि जे हल लाइ पाण पतोड़ींदुसि। अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त पीपी अॻुवाण ऐं माहिर कानून एडवोकेट सैयद दुरमोमन शाह, समाजी अॻुवाण अरसला खान सीलरो, पैरामेडिक अॻुवाण यूसुफ पंवर, सचाई न्यूज़ जो डायरेक्टर कमांडो पंवर, पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िला शिकारपुर जो सदर डॉक्टर नियाज़ पंवर ऐं ॿियनि राहुल हाउस मदईजी पहुची सीनियर सहाफ़ी जावेद राहुल सां साणस जी अमर जी वफ़ात ते ताज़ियत कई। सिंध भर जे ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो सचाई न्यूज़।